शैतान हर हुन शइ जे खिलाफ़ हूंदो आहे जेको धर्म, शांति, आनंद, प्रेम, करुणा, दया सां संबंधित हूंदो आहे। उहो तेज़ी सां हुन में कुझु न कुझु फैलाइण जी कोशिश कंदो आहे ऐं अॻियां वधंदो आहे, तव्हांखे ॾेखारींदो आहे कि तव्हां हुन जे आत्मिक दौर ते अॻियां न वधी सघो ऐं अॻियां न करे सघो। दुश्मन रोकींदो आहे तव्हांखे हिते अचण खां, तव्हां सभिनीनि खां। मुंहिंजी सलाह ॿुधो, महिरबानी करे हिन हफ़्ते असां हिन ॻाल्हि ते ध्यानु ॾींदासीं ऐं इहो फ़ैसिलो करे छॾींदासीं, शैतान मां इन जे सभा में कुझु न करे सघंदमि ऐं अॻियां वधंदमि, टैक्सी में वेंदमि ऐं या फिर धरतीअ ते वेंदमि ऐं मूंखे परवाह न आहे कि भले तूं कुझु बि करे मूंसां दोस्त न हले, मां ज़रूरी वेंदमि छाकाणि त तव्हां सोचियो आहे कि तव्हांखे वञिणो आहे ऐं तव्हां ग़लति फ़हमी में हूंदा आहियो। अॼु सुबुह जो जल्दी उथी करे कोशिश कयो। पंहिंजी ख़बर इहा आहे कि लेंस विझां थी ऐं मूंखे छा करिणो आहे ऐं 6 दफ़ा मां वरी इहो कयो। मां चयो कोशिश करे वठे ऐं असांखे इहो करिणो आहे। शैतान छाकाणि त मां परेशान थी वई हुयमि, उमेद रखंदी हुयमि मूंसां गॾु इहो थींदो। हिन तरीक़े जी ॻाल्हियूं जे बारे में मां प्रचार न कंदी आहियां। हिन जे लाइ हिमत खपे ऐं ज़रूरी हूंदी आहे इहा हिमत। हाणे इहो जेको बि मां तव्हांखे ॿुधायां थी, दुश्मन सां पंहिंजी लड़ाई लड़ूं था ऐं असांखे यादि रखिणो आहे कि असां छा था कयूं। इन लाइ असांखे इहो खटी करे अॻियां वधणो आहे। भूमीअ खे पूरी तरह सां पवित्र करे सम्झणो आहे ऐं असांखे अॻियां करे जीतणी आहे। इहा कोशिश करणी आहे कि असां हिन खां खटी सघूं ऐं अॻियां वधी सघूं, शैतान खे हाराए सघूं। मां सच में इहो ई महसूस कंदी आहियां कि मां हारिजी वई आहियां। मुंहिंजो बुरो हाल आहे। मां हिन खे ख़बर न आहे कि मां इहो छा थी कयां। मां इहो करण वारी आहियां, संसार में रहंदो आहे। हाणे असां ॾिसूं था कि छा आहे हिन में, इहो करे सघंदा आहियूं कि न करे सघंदा आहियूं। छाकाणि त असांखे इहो लॻंदो आहे कि असां ईअं न करे सघंदासीं। यूहन्ना 4:4 में इहो ई लिखियलु आहे। हर वक़्तु असां हिन वीचार में मिसाल ॾींदी रहंदी आहियां, तव्हां सभिनीनि खे इहो सेखारींदी आहियां, तव्हां प्रभु आहियो, तव्हांजे प्रभु जी ॻाल्हि आहे। तव्हां पहिरीं हुन ते जीत हासिल कयो जेको तव्हां में इहो जाम पैदा कंदो आहे ऐं चवंदो आहे कि तव्हां इहो करे था सघो। तव्हां हिन लाइ सभु तयारु आहियो। तव्हां प्रभु खे इहो चई सघंदा आहियो कि तव्हां मुक्तिदाता आहियो असां सभिनीनि जा। तव्हां इहो करे सघंदा आहियो। तव्हां शैतान खे हाराए सघंदा आहियो। तव्हां सच में इहो करे सघंदा आहियो। तव्हां में इहो समस्या न आहे कि तव्हां नथा सम्झी सघो। तव्हां सम्झंदा आहियो पर ग़लति नथा सम्झी सघो ऐं सही नथा सम्झी सघो। तव्हांखे इहो सम्झणो आहे कि प्रभु तव्हां सां गॾु आहे। छा तव्हां मूंखे बि ॿुधाए सघो था? छाकाणि त प्रभु असां सां गॾु शक्ति ॾींदा आहिनि पंहिंजे हालतुनि खां लड़ण जी। वक़्तु पवित्र हूंदो आहे ऐं असांखे सम्झणो आहे। हिन करे मां सभिनीनि खे इहो चवां थी कि तव्हां समस्या सां हटी वञो ऐं तव्हां इहो ॾकी न सघंदा आहियो। ॿिए कंहिंजे लाइ इहो न करे सघंदा। हिन जो कारण इहो ई आहे कि प्रेम आत्मिक हूंदो आहे। तव्हां सभिनीनि खे वधीक आत्मिक थियणो आहे ऐं सिखणो आहे। तव्हांखे इहो सिखणो आहे कि जाम दुखनि में इहो थींदो आहे कि ज़ख़्मी थी वेंदा आहियो। हुन जा उद्देश्य सुठा हूंदा आहिनि ऐं तव्हां हुन शैतान खे हराईंदा। मां हिन करे हमेशह तव्हांखे चवंदी आहियां कि तव्हां उहो सभु कयो, छाकाणि त उहो सभु ईअं ई थींदो आहे। तव्हां ख़ुशि हुजो या न हुजो, पर तव्हां महिरबानी कयो ऐं प्रार्थना कयो। इहा सभिनीनि खां वॾी आत्मिक ज्ञान आहे ऐं तव्हांखे मिली आहे। हिन करे मां सभिनीनि खे चवां थी कि तव्हां समस्या में हूंदा आहियो ऐं कंहिंजे लाइ कुझु कंदा रहंदा आहियो। तव्हां इहो चवंदा। प्रेम हिकु आत्मिक युद्ध आहे। सभिनीनि खे ईअं ईंदो आहे ऐं इहो वधीक आत्मिक ज्ञान आहे जेको तव्हां सां गॾु हूंदो आहे। रोमन 8:37 में इहो ई लिखियलु आहे कि तव्हां वाक़िफ़ आहियो असां मसीह में हूंदा आहियूं। जेको बि वॾा ॻाल्हियूं हूंदा आहिनि, हे न आहे कि असां हुन सां न थी सघंदा आहियूं या शायदि थी सघंदा आहियूं। असां जयवंत खां इहो करे सघंदा आहियूं, वधीक हूंदा आहियूं, जंहिंजी शादियुनि खां माण्हू थींदी आहे ऐं जेकी हूंदी आहे ऐं उहा कामयाबु थींदी आहे, जंहिंजे करे वॾो थियणु। इहो हिकु चुटकुलो हुयो जेको मां ॿुधायो। कुलुशियन में 1:13 में असांखे छॾियईं कि असांखे पंहिंजे पासे में छिकणो आहे
हे न कि शायदि उहो न हुजनि ॾियनि ऐं छिकंदा जेकी हुन जे पिता में हुयूं करे पंहिंजे पुट खे इहो चयईं कि तव्हां परवेश कजो ऐं चइजो ऐं अॻियां वधिजो। ऐं हुन इन जे अलावा इहो कयो कि तव्हां 10:19 में हिकु जाम सुठो वचन आहे जेको आहे उहो पंहिंजो मतिलबु मूंखे जाम वणंदो आहे। 10:19 में इहा ॻाल्हि आहे, रिसो ऐं जंहिंजो मतिलबु ध्यानु आहे, जंहिंमें जाम चिन्ह आहिनि ऐं हिन जो मतिलबु इहो आहे। हुन जो थोरो ज़ोर सां चइजो। परमेश्वर जीअं इशारो करे थो, मां तोखे क़ाबिलियत ॾींदो आहियां ऐं हक़ ॾींदो। हिन जे लाइ तव्हांखे के ॾींहंनि जी जाम सुठी ॻाल्हियूं करणियूं आहिनि, सुठा रहणा आहिनि। तव्हांखे नंढनि सां वीचारणो आहे। मरण जी ऐं दुश्मन जी सॼी क़ाबिलियत थींदी आहे। तव्हांखे ताक़त ॾिनी आहे ऐं इहो केर बि करे सघंदो आहे, पर तव्हांखे नुक़सानु न थींदो, हे चवणो मुंहिंजो ॻाल्हि आहे। ॿुधायो, हिन जो कुझु न थींदो। मुंहिंजी ॻाल्हि यादि रखिजो, असां हुन लड़ाई जीती सघंदा आहियूं अगरि असांखे इहो करिणो पए हा। अगरि असां ईअं न कंदासीं, पर यीशु मसीह चवंदो आहे कि पंहिंजी दुनिया में अॻियां वधो ऐं इन सां लड़ो ऐं वञी करे प्रकाश विझो। पंहिंजी दुनिया में युद्ध लड़े सघंदा आहियो, तव्हां गिरजे में वञी करे इहो करे सघंदा आहियो, तव्हांखे हमेशह आराम मिलंदो, तव्हां खटी सघंदा आहियो इन दुनिया सां। अगरि असां इहो न कंदासीं, असां न खटी सघंदासीं। असां ईअं नथा करे सघूं। अगरि असांखे खटिणो आहे त असांखे इहो करिणो ई पवंदो, इस्तेमालु करिणो ई पवंदो। आमीन। ऐं उन्हनि अविश्वासनि जो छा कजे? हुननि खे प्यार सां राज्य में वठी अचो। मां हे नथी चवां कि तव्हांखे पंहिंजो इस्तेमालु न करणु खपे ऐं पंहिंजो पाण खे, पर असांखे हुन भक्तल खे इहो करिणो आहे, उन द्वारा असांखे खणी अचिणो आहे ऐं अॻियां वधणो आहे, सघी सघंदासीं। आमीन। हक़ीक़त में अहिड़ो मुश्किल न आहे कि तव्हांखे ईअं न करे सघो। तव्हां इहो ॿुधो तव्हांखे छा थो चए। मां चवां थी कि तव्हां शहर में हिकु फर्नीचर जी दुकान खोलियो, हिकु दुकान जंहिंमें सजावट साम्हूं ऐं फर्नीचर हुया ऐं मूं वटि स्टारबक्स कॉफ़ी जा बि हुया। हुन सेल्समैन चवंदो रहियो, हीअ कॉफ़ी मूंखे पागल थी करे। कॉफ़ी जी हेतिरी तलब लॻी आहे कि मूंखे पुछो ई न। हैरान मां इहो चयो, प्यार जो अभ्यास कयां थी, नथो थी सघे कि मां इहो कयां कि सरण कयां, मां अमल कयां थी। इन करे मूंखे ख़्यालु आयो कि उहो कॉफ़ी कप मूंखे ॾियो। मां हुन खां पुछियो, छा तव्हांखे कॉफ़ी पसंदि आहे? उन चयो, हा मूंखे ॾाढी पसंदि आहे। ऐं उहो पोइ चयो, तव्हां कहिड़ी कॉफ़ी पीअंदा आहियो? हुन चयो कि जी मां बिना खीर वारी कॉफ़ी पीअंदो आहियां, मूंखे कहिड़ी बि कॉफ़ी घुराए ॾियो ऐं मां पीअंदसि। न, पर इहो थियो कि तकलीफ़ न कयो। मां चयो हुनखे हिन हक़ ते, पोइ मां हिन घुरायो ऐं चयोमांसि कि, ऐं हुन ॿुधाईं कि मां तॾहिं तव्हांखे हक़ीक़त में इहो चई सघंदो। मुंहिंजे घरु उहा जॻह ते वेंदो जेको खुलियल आहे, जंहिंजे समस्या में इहो आहे कि मां धार्मिक वचन सां बल्कि हिन कॉफ़ी कप ॾिनी। आमीन। मां स्वीकार कयां थी कि हुनखे अॻे दफ़े कॉफ़ी जे बाबले में मां हुनखे धार्मिक किताब ॾींदमि। आमीन। मूंखे ख़बर आहे कि मां हुनखे छा ॾिनो ऐं छा न ॾिनो। मां कैनेडा में हुयमि ऐं हिकु घटिया माण्हू चयो कि इहो तव्हां छा था कयो। हुन खां पोइ हिकु ॿियो माण्हू आयो जेको अपाहिज हुयो, पंहिंजे पियो। हिन करे असां हुनखे कुझु पैसा ॾिना। मूं वटि हिकु कप हुयो जेको हुन में सुठी हुई, स्टारबक्स हुयो, ऐं हुन मूंखे चयो कि जल्दी मां वठां। ऐं पोइ मां हुनखे चयो कि इहो कर, ऐं उहो कुझु मूंखे ॾेई सघंदा आहियो छा? हुन मूंखां पुछियो। ऐं हुन वटि कुझु बि न हुयो, पर मां कोशिशि कई हुनखे कुझु ॾियण जी, ऐं उहो छा हुयो ऐं मां हुनखे करे पई सघां।
ऐं हुन इहो चयो कि बिस्किट बि आहे। हा, इहो बिस्किट हुयो। हुन फ़क़ीर मूंखे चयो कि छा तव्हां मुंहिंजे साम्हूं कॉफ़ी वठी ॾींदा ऐं चई सघंदा कि पहिरीं हुन पुछियो हुयो। हुन मूंखे चयो कि तव्हां कॉफ़ी ॾींदा। ऐं मूंखे ईअं ख़बर हुई पर मूंखे प्रभु इहो महसूसु करायो कि मूंखे छा करणु खपे ऐं मां इहो चयो कि कॉफ़ी मुंहिंजी मां न ॾींदसि। ऐं मूंखे इहो वणंदो आहे कि मां हुनखे कॉफ़ी पियारियां ऐं बिस्किट खारायां। हाणे मूंखे इहो ॿुधायो कि केरु मूंसां गॾु आहे। मूं वटि 2 रस्ता हुया जेका मां करे पई सघां। हुनखे पंहिंजी कॉफ़ी ॾियां, कैपेचिनो सां भरियल, खीर में भरियल कॉफ़ी ॾियां, भली मूंखे हिकु पंहिंजी कहिड़ी बि ॻाल्हि थी सके। इहो जोखम न कयो, हिन लाइ कॉफ़ी वठी अचो। ऐं असां सभिनीनि खे इहा आदत हूंदी आहे कि असां ईअं कयूं। असां हर्ज़ न कंदा आहियूं काई बि शइ ॾियण में ऐं तकलीफ़ न थींदी आहे। असांखे ख़बर हूंदी आहे कि असांजी कहिड़ी ज़रूरत आहे। अॻियां था वधूं ऐं प्रभु चयो आहे कि असां उहो जेको कंदा आहियूं उहो प्यार सां कंदा आहियूं, हुन सां गॾु कंदा आहियूं जेको बि आहे, जेको असां वटि हूंदो आहे। बाइबल में इहो ई लिखियलु आहे कि लुक 4 में आहे, पवित्र आत्मा यीशु सां गॾु हूंदो आहे, जंगल जी पैसे में हूंदो आहे। जीअं 40 ॾींहं हुन रातनि ताईं इहो शैतान खां हटायो हुयो। ऐं लुक 4 में इहो लिखियलु आहे कि जेको चौथो आहे उन में इहो चयलु आहे कि तव्हांखे ईअं करिणो आहे, पवित्र आत्मा सां गॾु रहणो आहे। ऐं जेकी ॾींहं राति थींदो, हुन सार्वजनिक सेखारियो हुयो, शुरू कयो हुयो ऐं पंहिंजे पाण खे इहो स्थापित कयो हुयो। हे स्थापित करण जी ज़रूरत आहे, जीत जे बारे में ॻाल्हाए था सघूं। ऐं तव्हांजो इम्तिहान थींदो आहे कंहिंजे न कंहिंजे रूप में। हर कंहिंखे पंहिंजे दुश्मन खां खटणो हूंदो आहे। यीशु पवित्र आत्मा जे रूप में हुन सां गॾु आया, हुन जो इम्तिहान वरितई ऐं हुनखे चयईं कि तूं दुश्मन जो सामनो करे सघंदो आहे, प्रभु तोसां गॾु आहे। ज़रूरत न आहे कि तव्हांखे कुझु करिणो आहे, तव्हां ख़ाली इहो विश्वास रखो। लुक 4 में इहो ई चयलु आहे कि इम्तिहान थींदो, शामत ईंदी, शैतान ॻाल्हाईंदो आहे जोर जोर सां पर तव्हांजे वीचारनि में इहो ई थियणु खपे। तव्हांखे ईअं ॻाल्हाइणो ई पवंदो आहे, उहो तव्हां सां ॻाल्हाईंदो आहे ऐं थींदो आहे। जॾहिं पतरस यीशु खां इहो चयो हुई कि तव्हांखे हुते न वञणु खपंदो हुयो, यीशुअ हुनखे इहो चयो कि दुख खां खटणु न खपे, क्रूस ते वञी करे हुन खपे। ऐं हुन इहो चयो घणाई दफ़ा उहो तव्हां सां ॻाल्हाईंदो आहे ॿियनि माण्हुनि सां। कंहिं महिल उहो तव्हां सां प्यारु कंदा ऐं उहो इहो बि न सम्झंदा आहिनि कि बेख़बरी में उन जो इस्तेमालु कंदा आहियो ऐं तव्हांखे ख़बर न पवंदी आहे दुश्मन द्वारा ईअं थींदो। उदास करणु ऐं निराश करणु तव्हांजे लाइ। इन करे तव्हांखे इहो करिणो आहे, तव्हांखे जोश न ॾेखारिणो आहे, तव्हांखे हमेशह हौसलो रखिणो आहे, तव्हांखे इन ॻाल्हि ते साबित करिणो आहे, स्वाभाविक थियणो आहे। हुन जो कारण इहो आहे कि तव्हां अॻियां वधो, छाकाणि त तव्हांखे इहो ई सिखणो आहे। तव्हां कहिड़ी बि ॻाल्हियूं सिखी था सघो, पर इहा ॻाल्हि सिखो, तव्हांखे अॻियां वधणो आहे। ऐं इन जो दर्जो इहो ई थींदो आहे कि तव्हां ध्यानु ॾियो। पवित्र आत्मा जोश ॾींदी आहे, आराम ॾींदी आहे, साहस ॾींदी आहे, वेनती सेखारींदी आहे ऐं उहो सेखारींदी आहे जेका तव्हां ॾेई सघंदा ऐं हुन जे अॻियां कुझु न थींदो। तव्हांखे जोश ॾियणो आहे। अगरि तव्हां प्रभु ते ध्यानु ॾींदा त पत्थर ते अचल इहा लकीर बि मिटिजी वेंदी। ध्यानु ॾिजो, शैतान तव्हांखे कुझु न कंदो। अगरि उहो हमिलो कंदो त प्रभु, मां हुन जो पुटु आहियां। इन पत्थर ते इहो लिखियलु आहे कि रोटी ठाहे वठो ऐं अॻियां वधो। हुन जे रूप में इहो ई आहे। हुन ते हमिलो कयो हुयो, प्रभु हुन जो पुटु आहे। हुन ईअं चयो कि तूं अॻियां वध, छाकाणि त 40 ॾींहंनि ताईं उहो रोटी न खाइण वारो आहे। यीशु हुनखे जवाबु ॾिनो आहे। उहो केतिरो बि ज़ोरदार हुजे, इहो लिखियो हुयो।
हिन जो फ़क़ति इहो ई कारण आहे जे सहारे जीवित न रहंदो, प्रभु हुन सां गॾु आहे ऐं निकिरी वेंदो अगरि तव्हां हुन सां जीवित रहंदा त। पोइ हुनखे ईअं चई, मां हे सभु हुन जी दौलत तोखे ॾिनमि, इज़त ॾिनमि, वसियत ॾिनमि, शान ॾिनमि, ऐं तोखे ख़ासि करे इहो ई ॾींदमि, तव्हांखे इहो करणु खपे कि हिन जे द्वारा तव्हां लड़ी सघो ऐं तव्हांखे ऑफिस में वठी वञणु खपे। लालच ॾींदो आहे, बरसत ॾींदो आहे, सचादारी सम्झूं था ऐं चऊं था। उहा जवान छोकिरी आहे, फिल्म में कमु कंदी आहे, उनजो मैगज़ीन ईंदो आहे, हुनजो फोटो ॾिसो ऐं उहो तव्हांखे सभु कुझु ॾींदो आहे ऐं तव्हां हिकु दफ़ो ईअं चवंदा ऐं तव्हां इहो करे सघंदा। कुदरत सां नफ़रत आहे। हिकु दफ़ो तव्हां इहो चवंदा। तव्हां हमेशह इहो ई चवंदा आहियो कि घणा दफ़ा ईअं ई थींदो आहे कि हिकु दफ़ो, फ़क़ति हिकु दफ़ो इहो ई चवंदा, हिकु दफ़ो। प्रभु तव्हांखे चयो, तूं फ़क़ति पंहिंजे परमेश्वर खे हथ जोड़ ऐं चओ, हुन जी सेवा कर कि तव्हां गॾु हुजो ऐं तव्हां सां गॾु हुजो। न हिकु दफ़ो, न 2 दफ़ा, कॾहिं बि न तव्हां जोड़ींदा, ख़ाली प्रभु जे अॻियां वधो। हुनखे इहो ई चयो कि तूं इहो न कर। अगरि तव्हां प्रभु जे हथां इहो न चई सघंदा आहियो ऐं जेको इहो ई लिखियलु आहे हिन में तव्हांखे जीवन में इस्तेमालु करणो आहे, विश्वास कजो कि उहो तव्हां सां गॾु आहे। हिन करे तव्हांखे हिन ॻाल्हियुनि जे बारे में थोरो सुजाग रहणो आहे। मूंखे ख़बर आहे कि तव्हां ॿुधण जी ज़रूरत न आहे, तव्हांखे कुझु वक़्तु इहो ई करणो आहे ऐं तव्हां इहो करे सघंदा आहियो, पर उनखे इहो इस्तेमालु करणो आहे। प्रभु तव्हां सां गॾु आहे। वो हे कुझु वक़्त लाइ नंढे मसीह में कमु करणो आहे, पर असांखे इहो करणो आहे। प्रभु तव्हां सां गॾु आहे। पंहिंजी चाल शुरूआत करण में तव्हांखे कामयाबु थींदी ऐं इन जे करे हिन जो कुझु करणो आहे। वाओ! मां देव खे चवंदमि, ॾिसो मां प्रभुअ खां छा घुरियो आहे। उन्हनि मूंखे चयो कि हे ॾिस तूं छा थी चवें। देव चयो, हा मूंखे ख़बर आहे सभु। कहिड़ो प्रभावित करण लाइ मुश्किल न आहे। हे मूंखे चवनि पिया कि ईअं न थी सघंदो आहे। मां मञां थी, प्रभु मूंसां गॾु आहे ऐं सम्झंदा आहिनि कि तव्हां बि मूंसां गॾु आहियो। ही छा आहे? मां इहो नथी चाहियां। मां तव्हांखे करणु थी चाहियां ऐं तव्हांखे चवां थी कि तव्हां हिन खे कुझु कयो। हाणे ॿुधायो, तव्हांखे इहा कोशिशि करणी पवंदी ऐं तव्हां इहो सभु करे सघंदा आहियो। सच ॿुधाइजो। तव्हांखे इहो ॼाणणो आहे कि इहा छा आहे ऐं तव्हांखे ॾिसणो आहे कि इहा तव्हांजी छा मदद कंदी। अगरि तव्हां हिन जे मथां इहो कंदासीं कि प्रभु, असांखे सभु ख़बर आहे, तूं असां सां गॾु आई, तव्हां इहो करे सघंदा आहियो। ॿुधायो हाणे, हमेशह इहो कयो। इहो साबित कयो कि तव्हां केरु आहियो। तव्हां प्रभु जा पुट आहियो। तव्हां अॻियां इहो करे सघंदा आहियो। तव्हांखे ॿियो कुझु करण जी ज़रूरत न आहे। असांखे जाम आज़ादी मिलंदी आहे। असां जाम ख़ुशनसीब आहियूं। आमेन। यीशु चयो, हे बि चयो आहे कि तूं पंहिंजे परमेश्वर जो कॾहिं इम्तिहान न वठिजांइ। उन्हनि इहो बि चयो हुयो कि तोखे चमत्कारी लॻंदो ऐं तव्हां प्रभावित थींदा, इन जो कल्याण थींदो। भले ई मां करे सघां थो, परमेश्वर चयो आहे। हिन जो इम्तिहान न वठिजांइ, उन लालच खे न ॾिजांइ ऐं अॻियां न वधिजांइ। लुक 4 में इहो ई लिखियलु आहे, आयत 13 में। मां इहो चाहियां थी कि तव्हां इहो ॾिसो, छाकाणि त इहो ज़रूरी आहे। जॾहिं शैतान इम्तिहान वठंदो आहे, उहो ॾिसंदो आहे कि हुन वक़्तु तव्हांखे इहो मुसीबत ईंदी आहे, तव्हां मिली न सघंदा आहियो। तव्हांखे मुसीबत ईंदी आहे, तव्हांखे ख़बर न आहे कि शैतान छा कंदो आहे। तव्हांखे ख़बर न पवंदी आहे कि शैतान कॾहिं कॾहिं इहो थींदो आहे। कुझु वक़्तु पहिरीं इहो थियो हुयो कि तव्हां कॾहिं ध्यानु ॾिनो हुयो कि लालच, इम्तिहान इहो छा थींदो आहे। तव्हांखे चकराव थींदा आहिनि ऐं तव्हां हिन में अची वेंदा आहियो। कुझु ग़लति न आहे। बाइबल में पतरन शैतान खे इहो चयो हुयो, तूं कोशिश न कर, मूंखे विश्वास आहे कि मुंहिंजो प्रभु मूंसां गॾु आहे। हे सोचियो तव्हां त जाम थी वियो।
ऐं तव्हांखे ख़बर आहे कि ईअं थींदो आहे। मां थकिजी पियो आहियां, मां हैरान थी वियो आहियां, चवंदे चवंदे इहो मूंखे जाम थी वियो। मूंखे ख़बर आहे इहो बदिलण वारो न आहे। मां हिमत न हारींदमि, मां हमेशह अॻियां वधंदमि। जेको संस्कार मूंखे मिलियो आहे, मां पहिरें लड़ाई कंदमि, अॻियां वधंदमि ऐं खटंदमि। प्रभु मूंसां गॾु आहे। शैतान चाहे थो कि तव्हां सुबुह जो उथी करे नक्शरीअ थी वञो। मां जॉयस मैरिज जी सभा में वञण वारो आहियां। मां चाहियां थो कि इहो बिल्कुलु इच्छा न आहे। काश मुंहिंजो दोस्त मूंसां हले हा, मां हुते वञा, छाकाणि त मां अकेलो नथो वञी सघां। काश कोई मूंखे उपलब्धि ॾींदो। ऐं शैतान चवे थो तूं आलसी आहीं, तूं चरियो आहीं, तोखे ख़बर न आहे। असांखे इच्छा जी न हिमत जी ज़रूरत आहे। असांखे उथी करे वञणो आहे ऐं चवणो आहे कि आमेन। यूहन्ना 17 में 11-12 जे पत्रंदर ते इहो चयल आहे कि असांखे परमेश्वर ज्ञान ॾींदो आहे। महसूस कंदी आहियां कि प्रभु असां सां गॾु आहिनि। इहो सुठो आहे। मां परमेश्वर जी शुक्रगुज़ार आहियां जेको हुननि मूंखे इहो ॾिनो आहे। मूंखे अञा जाम कुझु सेखारियो आहे, पर यादि रखिजो मां जाम ॼाणींदी आहियां हिन जे बारे में। मां महिनत कई आहे, 32 साल हिन जो अभ्यास कयो आहे। परमेश्वर शुक्रगुज़ार आहियां जेको हुननि मूंखे इहो ॾिनो। फ़क़ति हीअ किताब न आहे, न ई कोई मनोवैज्ञानिक बकवास आहे जंहिंजो घमंड हुजे मूंखे हिन मां। ऐं मां चवां थी कि मूंखे हिन जो कुझु बि न हुजे, पर मां तव्हांजे जीवन में इहो करे सघंदी आहियां। मूंखे हिन ॻाल्हि जो गर्व आहे। इहो अभ्यास कयां थी, इन जो अमल कयां थी, छाकाणि त इहो साबित थींदो। इहो मूंसां गॾु आहे ऐं मां ठाराहींदी आहियां। इहो प्रभु जो वचन आहे, मूंसां गॾु आहे, जेको प्रभु मूंखे ॾिनो आहे। परमेश्वर जो वचन इहो आहे कि तव्हां आत्मा जे अंदरि इहो सिखी सघंदा आहियो। परमेश्वर जो वचन इस्तेमालु कयो, प्रभु जा वचन चओ ऐं सिखो ऐं किताब जे अनुसार इहो हलो। ऐं जेको चए थो कि तव्हां इहो करे सघंदा आहियो, हिन जो नालो आहे द सीक्रेट पावर ऑफ स्पीकिंग गॉड्स वर्ड आउट लाउड। तव्हांखे सम्झणो आहे कि स्वर्ग जो दूत प्रभु तव्हां सां गॾु आहे ऐं इहो ॿुधाइणो आहे कि तव्हां सिखियो था, गुदगुदायो था, ॾोह ॻोल्हियो था ऐं इन जो करवाट ॻोल्हियो था। तव्हां इहो चई सघंदा, इहो चवणु बंदि कयो, प्रभु जा वचन सुठा आहिनि, स्वर्ग दूत कमु कंदा आहिनि, तव्हांखे अंदरि इहो ई साबित कंदा आहिनि कि तव्हां इहो कयो। तव्हां ते हमेशह हमलो थींदो आहे, पर तव्हांजो हथियार इहो ई आहे कि प्रभु जा वचन तव्हां सां गॾु आहिनि। तव्हांखे शक्तिशाली ठाहींदा ऐं तव्हां सां अॻियां वधंदा ऐं तव्हांखे उसूल बनाईंदा ऐं तव्हांखे कल्पनाउनि खां दूर कंदा ऐं तव्हांखे इहो साबित कंदा कि तव्हां दुनिया जी ॻाल्हियुनि में न अचो ऐं अॻियां वधो पंहिंजे दिमाग़ सां। रोमियो 12:12 में इहो ई लिखियलु आहे, संसार वांगुरु न ठहो। तव्हांजी बुद्धि हिन लाइ न आहे, तव्हांजो चाल चलन बदिलणु खपे। मां इहो बिल्कुलु नथी चवां। तव्हांखे ख़बर आहे कि असां इलाही दफ़े उन ॻाल्हियुनि तां हारिजी वेंदा आहियूं जिन खां असांखे हारण जी ज़रूरत न आहे, छाकाणि त असांखे ख़बर न हूंदी आहे कि प्रभु असां सां गॾु आहिनि। लोक 10:11 में इहो चयो आहे कि ॾिसो, तव्हां वटि उहो शयूं आहिनि ऐं ज़िमेदारियूं ताक़त आहिनि जेको तव्हां करे था सघो। तव्हां उन शइ खे प्रभु जे अनुसार हलाए नथा सघो जेको तव्हांखे मार्गदर्शन ॾींदी आहे ऐं तव्हां इहो करे सघंदा आहियो जंहिंजे ख़िलाफ़ आहे। तव्हांखे इहो हमेशह ॾिसणो आहे कि तव्हां कीअं कयो। तव्हांखे प्रभु जी महिमा ॻाइणी आहे ऐं दुश्मननि खे हमेशह ख़िलाफ़ करणो आहे। उहो जेको बि आहे तव्हांजो दुश्मन आहे। तव्हांखे शायदि ख़बर कान्हे तव्हां जॉयस मेयर मिनिस्ट्री लाइ केतिरा महत्वपूर्ण आहियो। असां तव्हांजी क़दुरु कयूं था ऐं पंहिंजे दोस्तनि ऐं भागीदारनि खे धन्यवाद करियूं था जंहिंजे करे दुनिया भर में सेवा करणु मुमकिन थियो आहे। असां मिली करे बुखियनि खे खाराईंदा आहियूं, ग़रीबनि खे कपिड़ा ॾींदा आहियूं ऐं देश खे हिकु शुभ संदेश ॾेई रहिया आहियूं। महिरबानी करे अॼु ई jmmindia.org ते असां खां संपर्क कयो। प्रार्थना जे लाइ, विनती करण जे लाइ, असांजे संसाधनों जे बारे में ऐं वैदिक ख़बर वास्ते, जॉयस जी सभाउनि जो वक़्तु ॾिसण वास्ते, असांजा भागीदार ठहण वास्ते, जीअं असीं सॼी दुनिया में मसीहा जो प्रेम विरायूं।